अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। गज़ा में इसराइली ज़ुल्म जो शिकार फ़लस्तीन पारां इसराइली बमबारीअ में सबबि तबाह थियल मस्जिदनि ऐं इमारतुनि में ईद जी नमाज़ अदा कई, जॾहिं त इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 5 ॿार शहीद थी विया। गज़ा में इसराइली हमलनि जो सिलसिलो बंदि न थी सघियो। मस्जिद इक़्सा में ईद जी नमाज़ अदा करण ते बि पाबंदी बरक़रार। फ़लस्तीनी नौजवाननि जे दाख़िले ते बि पाबंदी। इसराइली फ़ौज जा नमाज़ीन ते बि हमला कया। इसराइली ज़ुल्म फ़लस्तीन जा हौसला टोड़े न सघिया। गज़ा में इसराइली ज़ुल्म जो शिकार बेघर नियाणियूं ईद जे मौक़े ते गीत ॻाया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइली फ़ौज गज़ा में वधीक हमला कया, जंहिं में वधीक 5 ॿार शहीद थी विया। नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।